इंसान हमेशा खाद खोराक लाइ परेशान रहे थो, पर कॾहिं इंसान इहो सोचियो आहे त हू जॾहिं माउ जे पेट में हुयो त कंहिं ते खेसि खाधो पहुचायो। जॾहिं पैदा थियो न हली सघियो थे, न वेही सघियो थे, न ॿुधी सघियो थे, न ॻाल्हाए, न खाधो घुरी थे सघियो, उन महिल खाधो खेसि कंहिं ते खारायो। इंसान कॾहिं सोचियो आहे त जॾहिं ॿार या कंहिं जानवर जो फर उन जे माउ जे पेट में हूंदो आहे, तुख़ुम तख़लीक़ थियण सां माउ जे थणनि में उन जी खोराक बि ठहिणु शुरू थी चुकी हूंदी आहे। जीअं जीअं ॿार या फर पेट में वाध वीज कंदो आहे त उन ई हिसाब सां थणनि में खीरु तयारु थींदो रहंदो आहे। पैदाइश महिल इहा थञ या खीरु तयारु थी वेंदी आहे। इंसान खे रिज़्क़ हलाल लाइ हथ पेर ज़रूरु हणणु घुरिजनि, मगर इहा संस ख़ाम ख़्याली आहे त मालिक खेसि बुखियो छॾे ॾींदो। जेको मालिक इंसान जे उज़वनि में यानी थणनि में उन लाइ उन जे पैदा थियण खां अॻु में खोराक जमे करे सघे थो, उहो मालिक उन खे पैदा करे कीअं थो बुख मारे सघे। हर इंसान लाइ उन जे हिस्से जो खाधो मालिक साईं ज़रूरु ज़ख़ीरो करे थो, मगर जेकॾहिं उहो हिसो उन ताईं नथो पहुचे त उन में ज़रूरु कंहिं सरमाएदार, जागीरदार, कारखानेदार, भोतार, बादशाह या उन जे छाड़तनि जी चालाकी थी सघे थी।